प्रोग्राम हाल हक़ीक़त में भलीकार। दोस्तों, जीअं त पार्लियामेंट्री पार्टियुनि ते ॻाल्हाइण जो मक़सदु इहो आहे त हू तव्हां या असां सां वोट वठंदड़ सियासतदान आहिनि ऐं हू पंहिंजे तक ऐं इलाइक़े जा सियासी असूलनि मूजिबि ख़िदमतगार आहिनि। तंहिं करे उन्हनि जे करतूतनि खे वाइको करणु ज़रूरी आहे, छो त हू सिंध जो पैसो इस्तेमालु कनि था ऐं सिंध जे अवाम जा ख़िदमतकार हुजण जे नाते उहो सॼो पैसो सिंध जे माण्हुनि ते ख़र्चु करणु घुरिजे। पर हू इन करण जे बजाय हू ज़ाती मफ़ादनि में सॼो पैसो हड़प कनि था, जेको सिंध ऐं सिंध जे अवाम सां धोखो ऐं फ्रॉड आहे। पीपीए ते गुज़िरियल हुकूमत दौरान ईअं महसूसु थींदो रहियो त हू सिंध हिकु लावारिस खितो आहे, न हुकूमती रिट न कानून जी पकड़, मुआशिरो धाड़ेलनि जे कब्ज़े में रहियो। माण्हू अगवा, ॿार अगवा, हिंदू नियाणियूं अगवा करे मज़हब मटाइण जो रवाजु साम्हूं आयो। सिंध हुकूमत दावा त 10 सालनि में असां 1400 अरब रुपया ख़र्च कया, मगर खिरपुर नातन शाह जी ॿोॾि मुतासिरनि खे अञा ताईं घर न मिलिया। दादू जे नाणे खाते जा अमलदार, किरोड़नि जी करप्शन कंदड़ डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट्स ऑफिसर धणी बख्श अली शेर जीजो, ऑडिटर फ़हीम मेमण वही चना जन ॿोॾि मुतासिरनि जो पैसो हज़म कयो आहे। तन ते कार्रवाई शुरू थी आहे। शायदि ॼण वठणु थींदो, माहौल थधो थी वेंदो। ॿिए तरफ़ वरी सिंध जी तारीख़ी माग गोरखिल स्टेशन ते ख़र्च थींदड़ 23 अरब थियण जो कारनामो साम्हूं आयो, जेको सिंध जे मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन मुतालबो कयो आहे त सिंध जे तफ़री माग जे अथॉरिटी जे चेयरमैन रफ़ीक जमाली तरक़ीअ जे नाले ते तबाही कई आहे, उन खां पुछाणो कयो वञे। अफ़सोसनाक इहा ॻाल्हि आहे त ताज़ो साबिक़ा सूबाई वज़ीर मुकेश चावला, जेको ज़रदारी माफ़िया जो अहम रुकन आहे, उन जे घर मां 6000 करोड़ हथ आया आहिनि। अटे लटे अजेवारी जमहूरियत जा करप्शन करतूत, ऐश इशरत हिकु पासे, ॿिए पासे बुख बदहाली, बेरोज़गारी, महांगाई जो मातम, जंहिं सबबु माण्हू बचा खपाईंदा रहिया ऐं ख़ुदकशियूं कंदा रहिया। सिंध वासियो, वक़्तु अथव करप्शन माफ़िया खे वोट न ॾियो ऐं आम दोस्त ऐं सिंध दोस्त धुरनि ॾांहुं वोट जो हक़ इस्तेमालु कयो त जीअं अवां ऐं अवां जे हालतुनि में का बहितरी अची सघे।